अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भलीकार माया काजी राबिल हेडलाइंस ॾिठी। बुलेटिन में अवांखे आम ख़बर ॾी त जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक हुकूमत ऐं PTI खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेहण लाइ राज़ी करे वरितो आहे। अवांखे ॿुधायूं त सिराजुल हक जी सरबराही में टे रुकनी वफ़द जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात थी आहे। मुल्की सियासी सूरताल ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। अवांखे इहो ॿुधायूं त वज़ीर आज़म सां मुलाक़ात बाद सिराजुल हक जी इमरान खान सां बि मुलाक़ात थी आहे। इमरान खान सां मुलाक़ात दौरान हुकूमत सां ॻाल्हियुनि बाबति आगाह कयो वियो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं त जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक हुकूमत ऐं PTI खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेहण लाइ राज़ी करे वरितो आहे। सिराजुल हक जी सरबराही में टे रुकनी वफ़द वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई आहे। मुल्की सियासी सूरताल ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। अवांखे इहो ॿुधायूं त वज़ीर आज़म सां मुलाक़ात बाद सिराजुल हक जी इमरान खान सां बि मुलाक़ात थी। हुकूमत सां ॻाल्हियुनि बाबति आगाह कयो वियो आहे। ख़बर अवांखे ॾियूं त जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक हुकूमत ऐं PTI खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेहण लाइ राज़ी करे वरितो आहे। सिराजुल हक जी सरबराही में टे रुकनी वफ़द जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात थी आहे। मुल्की सियासी सूरताल ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। वज़ीर आज़म सां मुलाक़ात बाद सिराजुल हक जी इमरान खान सां बि मुलाक़ात थी आहे। हुकूमत सां ॻाल्हियुनि बाबति आगाह कयो वियो आहे। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक ऐं PTI खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेहण लाइ राज़ी करे वरितो आहे। अवांखे अपडेट कयूं त जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक हुकूमत ऐं PTI खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेहण लाइ राज़ी करे वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे सखर मां केटी न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद मर। जी जान मोहम्मद, अपडेट कजो। जी काज़ी रबिल, जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक जे तरफ़ां पूरे मुल्क में हिक ई वक़्तु क़ौमी ऐं सूबाई इलेक्शन्स थियण जे हवाले सां सरगर्मी शुरू कई वई आहे। सिराजुल हक जे तरफ़ां अॼु पाकिस्तान शहबाज शरीफ ऐं तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान खान सां बि मुलाक़ातूं कयूं वयूं आहिनि। इन सिलसिले में सिराजुल हक जमायत इस्लामी जे अमीर सां केटी न्यूज़ जो ख़ुसूसी इंटरव्यू थियो। उनखां जॾहिं इहो सवाल कयो वियो त अवां को किरदारु अदा करे रहिया आहियो, त हुन ॿुधायो त बिल्कुलु मुंहिंजूं PTI जे वफ़दनि सां ऐं हुकूमती वफ़दनि सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुलाक़ातूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं जमायत इस्लामी इन मौक़ुफ़ जी आहे त हिक ई वक़्तु सॼे मुल्क में इलेक्शन थियणु खपे, न की हिक सूबे में हिकिड़े वक़्तु ऐं ॿिए सूबे में ॿिए वक़्तु। इन जा नतीजा जेके आहिनि चङा न निकिरंदा। तंहिं करे जमायत इस्लामी जो इहो मौक़ुफ़ आहे त सॼे मुल्क में हिक ई वक़्तु इलेक्शन थियणु खपे। इन सिलसिले में अॼु मुलाक़ातूं बि थियूं आहिनि। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक हिकु सवाल जे जवाब में चयो त मूं वटि हिकिड़ो फार्मूलो आहे। उन फार्मूले तहत हुकूमती धुर ऐं PTI खे हिकु मेज़ ते विहारे आणे उनजो हल जेको कढी सघिजे थो फार्मूले तहत। मूं जॾहिं हुन खां सवाल कयो त कहिड़ो फार्मूलो आहे, त हुन ॿुधायो त फ़िलहालु उहो फार्मूलो ज़ाहिर नथा करियूं, छाकाणि त फार्मूलो ज़ाहिर करण सां उन ते अॻे ई बहस शुरू थी वेंदा ऐं नतीजे ते पुॼण खां अॻु में ई पोइ तकरार साम्हूं न अचे। तंहिं करे असांजी कोशिशि आहे त इन फार्मूले खे तहरीक इंसाफ़ ऐं PDM जी क़यादत सां डिस्कस कयूं ऐं ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचूं त पोइ इन फार्मूले खे बि आम कयो वेंदो। सिराजुल हक मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदे इहो बि चयो त हिन वक़्तु एस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा पार्लियामेंट सां गॾु बीठल आहे। सुप्रीम कोर्ट में बि वाज़े तौर ते असांखे विरासत नज़र अचे पई, हिकिड़ा जज हिकिड़े पासे ॿिया जज ॿिए पासे बीठल आहिनि। तफ़सीली इंटरव्यू जेको आहे केटी न्यूज़ खे सिराजुल हक जमायत इस्लामी जे अमीर ॾिनो आहे, जेको अॼु नाज़रीन 10 बजे जे हेडलाइंस खां पोइ ॾिसी सघंदा। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ जान मोहम्मद मर।